अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? भई अॼु जेको आहे लाहौर जो जेको एयर क्वालिटी इंडेक्स हुयो उहो तक़रीबन 419 ताईं पहुची वियो। बेहद स्मोग। ऐं हिन मौसम में हिन महीने में लाहौर जे अंदरि स्मोग न हूंदी आहे। उहा नवंबर खां वठी फेबररी ताईं तव्हांखे स्मोग मिलंदी आहे। पर हींअर जेको आहे विज़न सफ़ा ब्लर थी वियो आहे ऐं एयर क्वालिटी इंडेक्स तमामु घणो ख़राबु, जेको 500 ताईं पहुचण वारो आहे। तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे त लास्ट ईयर जेको आहे कराची जो एयर इंडेक्स जेको मां तव्हांखे ॿुधायो हुयो 419 थी वियो हुयो, उहो बि दिसंबर अलाए जनवरी जो महीनो हुयो। सो ही मौसमु आहे जंहिंमें तव्हांखे वायरसिस बि थियनि था, तव्हांखे इलाही सारियूं एलर्जीज़ बि थियनि थियूं। एयर क्वालिटी इंडेक्स ऑल ओवर द पाकिस्तान जंहिंजी असां ॻाल्हि कयूं त ॾाढो ख़राबु थींदो थो वञे। एयर क्वालिटी इंडेक्स जेको असां चवंदा आहियूं हवा जो मयार जेको आहे ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदो थो वञे पियो। ऐं इन जे करे ताक़ीद कई थी वञे, डॉक्टर्स रड़ियूं पिया था कनि त तव्हांखे जेकॾहिं बीमारियुनि खां एलर्जीज़ खां बचिणो आहे त ख़ुदा जो वास्तो आहे तव्हां मास्क पायो ॿाहिरि ऐं सैनिटाइज़र्स यूज़ कयो ऐं पंहिंजे मच्छरनि खां बचाव जे लाइ पंहिंजे घरनि जे अंदरि, पंहिंजे घरनि जे प्रेमिसिस जे इर्द गिर्द जेको आहे स्प्रेज़ कयो। ख़ुदा खे मञो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि जो बि ख़्यालु रखो। ऐं चिकनगुनिया जहिड़ी बीमारी ते बि अॼु ताईं असां कराची जे अंदरि स्पेशली क़ाबू न पाए सघिया आहियूं, छो त इहो एतिरो वधी वियो आहे जो वेठे वेठे इंसान जा जेको आहे न मतिलबु चवां थी त ख़तमु करे थो छॾे उनखे। ऐं एतिरो शदीद सूर जिस्म में पए थो जो इंसानु उथी करे वॉशरूम ताईं नथो वञी सघे। त इन जे करे मां तव्हांखे हर चवंदी आहियां, मां तव्हांखे रोज़ु चवंदी आहियां त पंहिंजे घर भातियुनि जो, ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। सैनिटाइज़र्स यूज़ कयो, मास्क पायो ऐं घरनि जे अंदरि स्प्रे करणु शुरू करे छॾियो। पर हीउ जेको हींअर महीनो आहे गर्मी जो आहे, हींअर अक्टूबर आहे, बसि कुझु टाइम खां पोइ शायदि मौसम थोरो बहितर थी वञे त उन में मच्छरनि जी तादाद वधी वेंदी। हींअर बि मच्छर आहिनि पर गर्मी जे करे कुझु मरी था वञनि, कुझु बेहोश थी था वञनि, कुझु लिकी था वञनि। पर जॾहिं थोरी थधि पवंदी त इहे ई साॻा मच्छर एॾा निकिरंदा जो असां पंहिंजे घरनि में न सुकून सां सुम्ही सघंदासीं, न घरनि में सुकून सां वेही सघंदासीं। इन जे करे हींअर ई एहतियाती तदाबीर कयो ऐं स्प्रेज़ करणु शुरू थी वञो त हिननि जी जेका नस्ल आहे थोरी घटि थींदी वञे, छो जो हीउ इन्हनि जो ब्रीडिंग टाइम आहे मच्छरनि जो। ऐं हर कोई जेको आहे तव्हांखे सोशल मीडिया ते बि अवेयरनेस ॾिए थो, न्यूज़ बि तव्हां ॾिसो था, पर उन ते इहा ई ॻाल्हि त इम्प्लीमेंटेशन कोन्हे, असां उन ते अमल कोन था कयूं। असां हिकिड़े कन खां ॿुधंदा आहियूं, ॿिए कन खां कढी छॾींदा आहियूं। जेसीं ताईं उहा बीमारी असांजे जड़नि ताईं नथी पहुची वञे तेसीं ताईं असां कुझु बि न कंदा आहियूं। सो हीउ वक़्तु आहे, बराए महिरबानी तमामु घणो एहतियात कयो, पंहिंजो बि ऐं पंहिंजे घर भातियुनि जो बि। अॼु जेको आहे हिकु हस्ती जे लाइ मां ॻाल्हि करणु चाहींदसि, उन्हनि जी 13वीं वरसी आहे ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे मुड़ुस खे शहीद थींदे ॾिठो, पंहिंजे ॿिनि जवान औलाद खे शहीद थींदे ॾिठो, वरी उन्हनि पंहिंजी न्याणी खे बि शहीद थींदे ॾिठो। सो अॼु जेका मां ॻाल्हि करे रही आहियां, मादरे जमहूरियत PPP जी पहिरीं फीमेल चेयरपर्सन नुसरत भुट्टो साहिबा जी, ऐं उन्हनि जे लाइ मां इहो चवणु चाहींदसि त अवामी हक़नि जी जाखोड़ लाइ हुननि तमामु घणा कम कया ऐं उन्हनि जो निशान बि आहिनि। सीनियर मेंबर ऑफ फेडरल कैबिनेट रहियूं आहिनि 1988 ऐं 1990 में, ऐं जंहिं टाइम में बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हुकूमत हुई उन वक़्तु बि रहियूं आहिनि। सो अॼु उन्हनि जी 13वीं वरसी आहे। सो अल्लाह साईं सभिनीनि खे जेको आहे मग़फ़िरत करे उन्हनि जी, ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद करे। असांजी दुआऊं हमेशह उन्हनि सां गॾु आहिनि, छो त इहा उहा फैमिली आहे जो सभिनीनि जे दिलनि ते अॼु बि राॼ करे थी। ऐं स्पेशली मुंहिंजी त आइडियल आहिनि शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा। मां जेतिरो बि उन्हनि जी तारीफ़ में या उन्हनि जे लाइ ॻाल्हायां घटि आहे,
छो त उहो सिर्फ़ु मुंहिंजी न हर न्याणी जी जेको आहे आइडियल पर्सन्स मां हिकु आहिनि। जॾहिं बि असां कुझु सोचींदा आहियूं त असांजे माइंड में बेनज़ीर भुट्टो साहिबा हूंदियूं आहिनि। जॾहिं बि छोकिरी जी पढ़ाई जे हवाले सां ॻाल्हि कजे त मोहतरमा असांजे ज़हन में ईंदी आहे। जॾहिं बि छोकिरी जी आज़ादी जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं त मोहतरमा असांजे ज़हन में ईंदी आहे। जॾहिं बि कंहिं बि एम्पावरमेंट ते ॻाल्हि कयूं असां त असांजे ज़हननि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहतरमा ईंदी आहे। छो त मोहतरमा ऐं उन्हनि जी वालदा ऐं उन्हनि जी फैमिली औरतुनि जे हक़ लाइ तमामु घणो कमु कयो, इंसानियत जे लाइ तमामु घणो कमु कयो ऐं अॼु बि हुननि जी पार्टी कमु करे रही आहे। सो अॼु उन्हनि जी 13वीं वरसी आहे, बिल्कुलु यादि आहिनि असांखे ऐं हमेशह असांजे दिलनि में रहंदा। सो अॼु जो जेको प्रोग्राम आहे थोरो डिफरेंट आहे। स्पेशली मां उन्हनि मदर्स खे चवणु चाहींदसि त जेके हिन टाइम प्रेग्नेंट बि आहिनि या प्रेगनेंसी वारो टाइम गुज़ारे आयूं आहिनि या पंहिंजे ॿार खे फीड कराए रहियूं आहिनि त तव्हांजे लाइ हीउ प्रोग्राम जेको आहे अॼु असां डिज़ाइन कयो आहे तमामु ज़रूरी आहे हीउ प्रोग्राम। ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि त हीउ प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं तव्हांखे इलाही नॉलेज मिलंदी हिन प्रोग्राम मां ऐं इलाही जेके बि इशूज़ हूंदा आहिनि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। असल में मूं वटि नालो हिते डॉक्टर साहिब जो न हुयो लिखियलु, हिनजे करे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु अॼु जेके आहिनि डॉक्टर नवीद भुट्टो साहब आहिनि ऐं करंट डेज़िग्नेशन आहे हिननि जी टेक्निकल एडवाइज़र न्यूट्रिशन ऐं मैटरनल न्यूट्रिशन ई इन ते कमु करे रहिया आहिनि। सो उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, मां तकड़ में न प्रोग्राम जी हिन में तकड़ में मां तव्हांजो नालो ई लिखणु मूंखां विसरी वियो त इन करे असां वटि सॼी लिस्ट हूंदी आहे, डिटेल हूंदी आहे त मां तकड़ में तव्हांजो नालो मोबाइल मां पढ़ी वरितो। सर अॼुकल्ह स्पेशली जेके फीमेल्स आहिनि जीअं प्रेगनेंसी वारो टाइम आहे हूअं त 4 विज़िट्स कंदियूं हुयूं पर WHO चवे थो त 8 विज़िट्स, त इहो केतिरो ज़रूरी आहे? थैंक यू वेरी मच। अॼु जीअं तव्हां चयो त तमामु हिकिड़ो इम्पॉर्टेंट टॉपिक आहे ऐं मेटरनल हेल्थ ऐं मेटरनल न्यूट्रिशन जी ॻाल्हि कयूं त हिकिड़े इर्द गिर्द अगरि उनखे असां बहितर कंदासीं त यकीन थो चवां त माउ जी सिहत ऐं न्यूट्रिशन ते ज़्यादा फोकस रहंदो त उनजो जेको आउटकम प्रोडक्टिविटी हूंदी, हिकु त माउ जी पंहिंजी सिहत बि हूंदी ऐं जेको अचण वारो ॿारु हूंदो उहो बि सिहतमंद पैदा थींदो। त हाणे WHO पहिरियां त इहा रिकमेंड कंदो त प्रेगनेंसी जे दौरान जिसे एंटीनेटल जंहिंखे चऊं था त उहो 4 विज़िट मैंडेटरी हूंदियूं त 4 विज़िट ज़रूरी करे। पर आस्ता आस्ता क्यों एतिरियूं हाणे कॉम्प्लिकेशन अचनि थियूं, पेचीदगियूं अचनि थियूं त हाणे WHO वरी उनखे रिवाइज़ करे जॾहिं ग्लोबल रिसर्च थींदियूं आहिनि त उनखां पोइ हिकिड़ी रिकमेंडेशन ईंदियूं आहिनि त बाबा 4 विज़िट घटि आहिनि। हाणे उन माउ खे एटलीस्ट हर महीने विज़िट खपे। जेकॾहिं 9 महीननि जे दौरान 8 विज़िट करे थी त उहो वधीक बहितर आहे उनजे लाइ। छो उन दौरान अगरि जेकॾहिं 8 विज़िट आहिनि त हिकिड़ो टाइम पीरियड रखियलु हो त बाबा हर 2 महीननि में तक़रीबन अराउंड उहे वीक्स रखियलु आहिनि त उन में कजे। हाणे उहो ड्यूरेशन 2 महीननि जो वॾो आहे हिकिड़ो। छो जॾहिं माउ पहिरियों दफ़ो हामला थिए थी पहिरीं विज़िट त असांजी सम्झो त उहा ई थी वञे त उन दौरान जॾहिं पहिरियों कंसीव करे थी असां वटि उमूमन उन में बि घणा बैरियर्स आहिनि त जॾहिं कुझु बराड़ी में या अहिड़े क़िस्म जूं माण्हू जिथे रहनि थियूं दूर दराज़ हेल्थ केयर फैसिलिटी खां जॾहिं कंसीव थी करे त हुननि खे 2-2.5 महीना लॻी था वञनि। पहिरीं ख़बर ई नथी पए त मां प्रेगनेंट आहियां या न आहियां। सो तंहिंजे करे फोकस इहो ई आहे त जीअं ई माण्हू शादी करे थो ऐं तयारु रहे थो त भई मूंखे प्रेगनेंसी कंसीव करणी आहे उन ॾींहं खां वठी उनजो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। चाहे फैमिली करे, उनजो हस्बैंड करे, उनजी मदर ला करे, उनजी मदर करे, घर में ॿिया मेंबर्स करनि त उन खां पोइ अगरि इहा हाणे असीं की जनरल ॻाल्हि थी वई आहे असां हाणे उन शयुनि मां निकिरी आया आहियूं त इन शयुनि खे असां लिकायूं। घर में डिस्कस थियणु खपे। कंसीव करिणो आहे त कम अज़ कम उनजो टाइमली उनजी सिहत ऐं गुज़ात ख़्यालु रखियो वञे। जॾहिं न कंदासीं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उनजे जेके कॉन्सिक्वेंस थींदा, असरात थींदा, माउ जे लाइ बि सुठा न आहिनि ऐं ॿार जे लाइ सुठा न आहिनि। हाणे उन ॻाल्हि ते अचूं जेके 4 विज़िट हुयूं हाणे WHO चए थो 8 विज़िट कयो त कम अज़ कम हर महीने हिकु विज़िट थी थिए। पहिरियां कंसीव वारी ऐं उन खां पोइ हर महीने जॾहिं वञे थी त इनिशियली पहिरीं विज़िट में हुनजो पूरो एग्ज़ामिनेशन बि थींदो आहे, उनजी रत जी टेस्ट बि थींदी आहे, ब्लड प्रेशर बि चेक थींदो आहे ऐं कोई शुगर जूं टेस्ट बि थींदियूं आहिनि त उन माउ ते कम अज़ कम अहिड़ा असरात न हुजनि ऐं सभु कुझु कंट्रोल में रहे। ऐं पहिरियों महीनो वरी ॿिए महीने में प्रॉपर हिकिड़ो फॉलोअप चेकअप थींदो आहे त विच में अगरि का अहिड़ी पेचीदगी थिए थी त कम अज़ कम उहा टाइमली एड्रेस थी वञे। न त 2 महीननि जो गैप हुयो त हू वीचारी घर में हूंदी हुई, कॉम्प्लिकेशन हल्की फुल्की जेका बि हूंदी बर्दाश्त कंदी, बर्दाश्त न आहे करिणो।
फौरन हेल्थ केयर फैसिलिटी वञो। सही। हेल्थ केयर फैसिलिटी वेंदी हो थी सघे थो हुनखे ब्लड प्रेशर हुजे, अगरि जेकॾहिं ब्लड प्रेशर कंट्रोल न आहे त माउ ऐं जेको नंढो ॿारु जेके पहिरियां 3 महीना तमामु हिकिड़ा क्रूशल हूंदा आहिनि। त फस्ट टाइम जॾहिं हो हुनजी ग्रोइंग थींदी आहे, फीटस जंहिंखे चऊं, डेवलप थींदो रहंदो आहे, वधंदो रहंदो आहे, त उनजी पूरी फीटस जी डेवलपमेंट थींदी रहंदी आहे। त उहा पहिरियां 3 महीना ऐं पोइ हर महीने जी विज़िट। त हाणे WHO चए थो त भाउ विज़िट कयो ऐं कोशिशि करे जीअं असांजी पहिरीं विज़िट ते माउ के हेल्थ केयर फैसिलिटी ते वञे थी त उते असांजो जेको पूरो स्टाफ वेठो आहे, ऐं उसमें मेडिकल डॉक्टर बि आहे ऐं उनमें मिडवाइस बि आहिनि, LHV बि आहिनि। उहो डिपेंड थो करे त असांजो जेको MHC सेंटर आहे 24/7 आहे या 8 आवरली आहे या RAC आहे, तालका आहे या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे। त उते वञण खां पोइ डॉक्टर खे हाणे पाबंद कयो वियो आहे मल्टीपल ट्रेनिंग्स में, त जीअं माउ अचे थी त उनखे 5 मिनट काउंसलिंग जा ज़रूरु ॾे। 5 मिनट काउंसलिंग जा इहे उनखे इहो ॿुधाइणो आहे त बाबा पहिरियों दफ़ो चेकअप थियो, उनजी सिहत थिए, उनजी ग़िज़ाती काउंसलिंग थी, उनखां पोइ इहो बि ॿुधाइणो आहे त पहिरियों तव्हांजो 2 महीननि जो गैप हो, हाणे तव्हांखे हर महीने तव्हांजी हेल्थ फैसिलिटी ते चाहे तव्हांजी पेचीदगी हुजे या पेचीदगी न हुजे, तव्हांखे हर महीने फैसिलिटी ते अचिणो आहे। जीअं उहो फैसिलिटी ते अचे थी ऐं प्रॉपर एग्ज़ामिनेशन थिए थो ऐं अहिड़ी का हिस्ट्री उन खां पुछी थी वञे त उनखे टाइमली एड्रेस कयो थो वञे। ॿियो इहो आहे त जेके असां वटि लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम हली रहियो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो, त जेके आउटरीच कंपोनेंट में असांजूं लेडी हेल्थ वर्कर आहिनि या जिथे अनकवर्ड बि आहिनि, त उते किथे न कंहिं प्रोग्राम में असांजा कम्यूनिटी हेल्थ वर्कर फीमेल आहिनि, त उन्हनि खे बि LHWs खे बि ॿुधायो वियो आहे त जॾहिं हू हाउस होल्ड विज़िट था कनि त कम अज़ कम उन माउ खे ज़रूरु काउंसिल कनि, इंतज़ारु न कयो ऐं हर महीने वञो पंहिंजी नियर बाय फैसिलिटी ते विज़िट कनि। त इहो 4 विज़िट खां हाणे 8 विज़िट मैंडेटरी आहे त हर महीने हामला माउ पंहिंजे चेकअप लाइ कंहिं हेल्थ फैसिलिटी वञे। सही सही सही। अच्छा, ॿियो सर इहो बि थींदो आहे त जीअं असांजी जेके भेनरूं आहिनि जे कंसीव कनि थियूं, प्रेगनेंसी जी जीअं उन्हनि खे ख़बर पए थी, पर हू तॾहिं बि पंहिंजो ख़्यालु नथियूं रखनि, ठीकु आहे न, ऐं वज़न बि खणनि थियूं, हर शइ थिए थी, हालांकि पहिरियां 2-3 महीना चवंदा आहिनि त ॾाढो एहतियात कजे, त उन में जेकॾहिं वज़न खणिजे थो त उन में बि उन्हनि जी हेल्थ ते इफेक्ट पए थो? जी बिल्कुलु। जीअं असां हाणे ॻाल्हायोसीं त जीअं न पहिरियों दफ़ो कंसीव जो मतिलबु आहे त उहो तक़रीबन अगर कोई कॉन्शियस आहे ऐं कुझु मतिलबु हुन में इहा अवेयरनेस आहे या फैमिली में प्रेगनेंसी थियूं आहिनि त हुननि पहिरियों ई डिसाइड करे छॾियो त भई हाणे असांखे कंसीव करिणो आहे, त पहिरें ॾींहं खां पंहिंजो ख़्यालु रखंदियूं आहिनि। ऐं फैमिली आहिनि, मदर इन लॉ हूंदी, माउ हूंदी, भाभी हूंदियूं, त उहो कम अज़ कम हुनजो ख़्यालु रखंदियूं हूंदियूं। हाणे जीअं हू कंसीव करे थी त पहिरियां 3 महीना इन जे करे क्रूशल हूंदा आहिनि त हिकिड़ो नई डेवलपमेंट थींदी आहे नंढे ॿार जी, त उन में उन कमकार खां अलावा वज़न खां अलावा उहो त जॾहिं पहिरीं विज़िट ते वेंदी त जिथे असांजी लेडी डॉक्टर वेठी हूंदी आहे उहो उन्हनि खे मशवरो बि ॾींदी त तव्हांखे हे शयूं करणियूं, हे तव्हांखे खाइणो आहे। हुन सां गॾु असां वटि जेका पहिरियां 2-3 महीना हूंदा आहिनि उन में उमूमन माउ खे असां इहो चवंदा आहियूं त पंहिंजी सिहत ऐं ग़िज़ा जो वधि में वधि ख़्यालु रखे, छो जॾहिं नओं फीटस डेवलप थी रहियो हूंदो आहे त सम्झो उहो प्रीमेच्योर हूंदो आहे, तमामु नाज़ुक उन मरहलनि में गुज़रंदो रहंदो आहे, त को बि प्रेशर कहिड़ो ईंदो आहे त उहो उन जो प्रेशर एतिरो एक्सेप्टेबल न आहे। ऐं प्लस ॿियो जीअं असां पेचीदगी ॻाल्हि कईसीं, ब्लड प्रेशर थियो या डायबिटीज़ थी या ॿियूं के पेचीदगी थियूं त उन चेक में ख़बर पइजी वेंदियूं आहिनि पहिरीं विज़िट में, त पोइ लेडी डॉक्टर असांखे उनखे उहो मशवरो ॾींदी आहे त बाबा तुंहिंजी सिहत एतिरी सुठी न आहे, पंहिंजी सिहत जो पंहिंजी ग़िज़ा जो ख़्यालु रखिणो आहे। उन ग़िज़ा में उन टाइम खां फ़ौरन बाद जीअं ईंदी आहे, पहिरियां 3 महीना जीअं हाणे कंसीव पहिरीं विज़िट मूं हेल्थ फैसिलिटी थी त पहिरियों खां पहिरियां लेडी मेडिकल डॉक्टर जेका हूंदी आहे उनखे चवंदी आहे त फ़ौरन तव्हां आयरन फोलिक एसिड स्टार्ट करे ॾियो। आयरन जो मतिलबु आहे त हाणे असां वटि क्योंकि एनीमिया एॾी वधीक आहे त उन जे करे इहो हिकिड़ो जनरल मतिलबु जो चइजे न अम्ब्रेला प्रिवेंशन सप्लीमेंटेशन आहे त बाबा हाणे एनीमिया असां वटि जेके रिप्रोडक्टिव एज ग्रुप आहे 40% खां वधीक आहे ऐं एडोलिसेंट में त अञा वधीक आहे, त तंहिंजे करे आयरन फोलिक जो मतिलबु आहे त उनखे आयरन बि ॾियूं ऐं फोलिक एसिड जो उन पहिरें 3 महीननि जे अंदरि वॾो हिकिड़ो रोल आहे। नंढी हिकिड़ी येलो कलर जी जेका टेबलेट हूंदी आहे उहा फोलिक एसिड जे ब्रेन खे बि मज़बूत कंदी आहे। जॾहिं ॿार जो दिमाग़ उन टाइम ते मेच्योर थियणु लॻंदो आहे, न्यूरॉन डेवलप थींदा आहिनि, प्रीमेच्योरिटी थींदी आहे, जंहिंखे असां जेकॾहिं नथी खाए त उन में न्यूरल ट्यूब डिफेक्ट हूंदा आहिनि, ज़्यादा चांसिस हूंदा आहिनि, त तंहिंजे करे इहा फोलिक एसिड वारी टेबलेट पिरस हाणे त आयरन फोलिक आहे। ऐं अॻिते हली हिन ते थोरो मज़ीद ॻाल्हाईंदासीं त आयरन फोलिक खां पोइ हाणे एडवांसमेंट कहिड़ी शइ जी थी आहे त उन माउ खे आयरन फोलिक खां अलावा ॿी कहिड़ी सप्लीमेंट खाइणु खपे जंहिंसां उनजी जेका सेफ हेल्दी माउ जी सिहत ग़िज़ा ऐं ॿार जी सिहत ग़िज़ा। सही। अच्छा सर, इहो ॿुधायो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त 8 विज़िट्स लाज़मी आहिनि, त इन्हनि 8 विज़िट में हर मतिलबु रेगुलरली जीअं विज़िट करे थी त छा कॉन्ट्रीब्यूशन थिए थो उन में माउ जी हेल्थ ऐं ॿार जी हेल्थ में?
अच्छा, उन में इहो आहे त जीअं पहिरियां 4 विज़िट हुयूं, हाणे 8 विज़िट आहिनि। हर महीने मुख़्तलिफ़ टेस्ट कयूं वेंदियूं आहिनि। जीअं पहिरें महीने में रत जी टेस्ट, हेमोग्लोबिन या कंप्लीट ब्लड पिक्चर जंहिंखे चऊं, CBC चऊं, उहा ॾिठी वेंदी आहे त उन में अगरि रत जा जुज़ आहिनि त कहिड़ा कोई घटि त न आहिनि। जेकॾहिं आयरन डिफिशियंसी एनीमिया आहे उहा घटि आहे त छाजे वजूहात न आहिनि। ठीकु आहे, इन करे वरी मल्टीपल ॿियूं टेस्टियूं बि आहिनि जेके असां HIV, TB या अहिड़ियूं के, त उन जूं बि स्क्रीनिंग हिकिड़े क़िस्म जी थी वेंदी आहे। ऐं प्लस हेमोफिलिया जी बि थी वेंदी आहे, थैलेसीमिया जी अहिड़ी क़िस्म जी टेस्टियूं थींदियूं आहिनि जेका अर्ली अगरि असांखे स्क्रीनिंग जी ख़बर पइजी वञे त कम अज़ कम उनजो टाइमली ट्रीटमेंट थी वञे। सो तंहिंजे करे उहा पहिरीं विज़िट ऐं जेके 8 विज़िट आहिनि उन जे दौरान हर महीने ईंदी। थी सघे थो पहिरें महीने में पेचीदगी न आहे, मथां ॿी महीने में पेचीदगी हुजे पर माउ खे ख़बर न हुजे, तंहिंजे करे इहो तसलसल हूंदो आहे। थी सघे थो पहिरें महीने में ब्लड प्रेशर न हुजे ऐं ॿिए प्रेशर आहिस्ता आहिस्ता जो फीटस ग्रो कंदो वेंदो आहे, चांसिस इहे आहिनि त कुझु अहिड़ियूं पेचीदगियूं ज़ाहिर थींदी वञनि। त तंहिंजे करे हर महीने जॾहिं ईंदी ऐं असांजी लेडी डॉक्टर हेल्थ केयर फैसिलिटी ते जेको असांजो स्किल्ड बर्थ जंहिंखे ट्रेंड स्टाफ था चऊं, उनखे जॾहिं फिज़िकल एग्ज़ामिनेशन कंदो हूंदो ऐं चेकअप प्रॉपर कंदो हूंदो त उन मां अगरि का अहिड़ी का पेचीदगी आहे त कम अज़ कम उहो टाइमली एड्रेस थी वञे। जेकॾहिं टाइमली एड्रेस नथो थिए त उहो माउ जी सिहत ऐं ॿार जी सिहत जे लाइ तमामु घणा उन जा कॉन्सिक्वेंस आहिनि। त तंहिंजे करे हाणे बहितर इहा त हर महीने विज़िट करे, चाहे पेचीदगी हुजे न हुजे, हिकिड़ो मेंटली प्रिपेयर रहणो आहे त असांखे हर महीने हेल्थ केयर फैसिलिटी वञिणो आहे। पोइ उन में रत जी टेस्ट थिए, जेकॾहिं एनीमिया आहे, खून जी कमी, आयरन डिफिशियंसी, त अकॉर्डिंग टू उनखे सप्लीमेंट ऐं विलस डाइट जी जेका काउंसलिंग थींदी आहे त उनखे घर में जेका ग़िज़ा खाए, बैलेंस ग़िज़ा छा खाए, जेके घर में शयूं अवेलेबल आहिनि, छा उन में सभु सायूं भाॼियूं आहिनि, गोश्त आहे, अंडो आहे, मुर्गी आहे, मछली आहे या दालियूं आहिनि, सभु उहे खाईंदी। उहो टाइम अहिड़ो हूंदो आहे त जेकॾहिं माउ जी सिहत ऐं ग़िज़ा जो असां ख़्यालु रखंदासीं त जेका प्रेगनेंसी थींदी, हेल्दी प्रेगनेंसी थींदी ऐं चांसिस उन बारे में हूंदा त उहो फुल टर्म बेबी पैदा थी सघे। सही सही सही। सर इहो ज़रूरु ॿुधायो त मिनिस्ट्री हींअर कहिड़ा अहिड़ा इक़दामात वरिता आहिनि जो टीम गॾु थी करे कमु करे त जीअं ॿार मतिलबु जेको खीरु पीअण वारो ॿारु आहे उहो बि बहितर रहे ऐं माउ जेका आहे उहा बि बहितर रहे? तमामु इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन आहे ऐं इन ते काफ़ी सुठा इनिशिएटिव गवर्नमेंट ऑफ सिंध हेल्थ डिपार्टमेंट बि वरिता आहिनि ऐं नेशनल हेल्थ मिनिस्ट्री त पूरो जीअं फेडरल जो जीअं चइजे त उन्हनि बि हिकिड़ा जो गाइडलाइन या अहिड़ियूं पॉलिसियूं हूंदियूं आहिनि ट्रिकल डाउन ते नेशनल ऐं प्रिवेंशन ते अची वेंदियूं आहिनि। हिन वटि मां अगरि सिंध खे स्पेसिफिक कयां त गवर्नमेंट ऑफ सिंध जा जेके प्रोग्राम हली रहिया आहिनि, तमामु सुठा हिकिड़ा प्रोग्राम हली रहिया आहिनि। पहिरियों प्रोग्राम त इहो आहे त असां वटि जेको हिकिड़ो मल्टी सेक्टोरल एप्रोच आहे जंहिंखे असां स्टंटिंग रिडक्शन चऊं, या माउ ऐं ॿार जी सिहत जी प्रिवेंशन न्यूट्रिशन ते कीअं कजे, त हिकिड़ो प्रोग्राम आहे। मल्टी सेक्टर जो मतिलबु आहे 7 लाइन डिपार्टमेंट आहिनि जेके सम्झी सघूं था त उनजो डायरेक्ट या इनडायरेक्ट इम्पैक्ट उनजी माउ जी सिहत ऐं ग़िज़ा ते, ॿार जी सिहत ग़िज़ा ते पए थो। त उन में 7 लाइन डिपार्टमेंट जो मतिलबु आहे, जल्दी मां तव्हांखे नाला ॿुधाईंदो हलां, जीअं एजुकेशन डिपार्टमेंट थियो, जीअं ॿार पढ़नि था त उनजी करिकुलम में उहे चैप्टर हुजणु खपनि न्यूट्रिशन ऐं सिहत जा, त उहे जॾहिं फ्यूचर मदर अचनि उन्हनि खे उहा ख़बर पए। त तंहिंजे करे एजुकेशन जो हिकिड़ो वॾो डोमेन आहे। स्कूल गोइंग एडोलिसेंट गर्ल्स उन्हनि खे ख़बर पवणु खपे। ऐं जीअं पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट आहे, ख़बर पए फैमिली प्लानिंग आहे, बर्थ स्पेसिंग आहे, जेतिरो गैप ईंदो माउ ऐं सिहत उन ॿिन्ही ते तमामु सुठा असरात पवंदा। ऐं ईअं हिकिड़ो फिशरीज़ डिपार्टमेंट आहे त नंढनि ॻोठनि में फिश पॉइंट ठाहिया विया त कम अज़ कम लोकल सतह ते उहो सोर्सिस मछली जा अचनि ऐं प्रोटीन जा सोर्सिस अचनि ऐं विमेन ऐं माण्हू एम्पावर थियनि, पॉवर्टी ते फ़र्क़ु पए, त उहे नंढा पॉइंट ठाहिया विया त कम अज़ कम उहो रोज़गार मिली वञे माण्हुनि खे। ऐं लाइफ स्टॉक में मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके पॉवर्टी इंडेक्स माण्हू घटि पिया अचनि उन्हनि खे ॿकरियूं ॾिनी वियूं ऐं कुझु ॿियो माल ॾिनो वियो त कम अज़ कम उहो उन्हनि खे पालनि, पोइ चाहे उनजे खीर जे थ्रू पालनि ऐं आहिस्ता आहिस्ता अॼु 2 हुननि खे ॾिना विया, सुभाणे 4 थींदा, त आहिस्ता आहिस्ता उन पॉवर्टी सोशो इकोनॉमिक बहितर करणी आहे ईअं। ऐं उन खां अलावा हेल्थ डिपार्टमेंट जो कंपोनेंट आहे जेको ॿारनि खे स्क्रीन करे थो, जेके सीवियर एक्यूट ॿार आहिनि ऐं उनखे अकॉर्डिंग टू उनखे ट्रीट थो करे, हिकिड़ो सप्लीमेंट थो अचे रेडी टू यूज़ थेरापेटिक फूड, त उहो हेल्थ वारो कंपोनेंट आहे। ऐं हिकिड़ो कंपोनेंट असांजो सोशल प्रोटेक्शन आहे। हाणे अथॉरिटी ठही आहे त उहो हिकिड़ो त मल्टी सेक्टर प्रोग्राम आहे, ॿियो असांजो प्रोग्राम जेको गवर्नमेंट ऑफ सिंध जो हली रहियो आहे सोशल प्रोटेक्शन वारो। ऐं सोशल प्रोटेक्शन तक़रीबन 15 या 16 ज़िलनि में हली रहियो आहे। उन में 1000 ॾींहं जेके चइजनि, पहिरियां 1000 ॾींहं, माउ जा 270 ॾींहं ऐं ॿार जा 2 साल, त उन में 1000 ॾींहं में माउ जो ख़्यालु रखियो वियो आहे ऐं 15 चेक पॉइंट ठहियल आहिनि। हर माउ ईंदी एंटीनेटल ते, प्रॉपर चेकअप थींदो, वेरिफिकेशन थींदी ऐं उन खां पोइ उनखे हिकिड़ो सोशल प्रोटेक्शन जो अमाउंट ॾिनो वेंदो आहे विज़िट जो। यानी पहिरियों चेकअप थी वेंदो, चेकअप मतिलबु हुनखे
इहो सुठो फील थींदो त मां आई आहियां, टोकन जनरेट थी वियो, वरी उनखे डॉक्टर ॾिसंदो, उनजो ब्लड प्रेशर एग्ज़ामिनेशन सभु थींदो, पूरे साइकिल थी, छा हुन इम्यूनाइज़ेशन कराई आहे न कराई आहे, काउंसलिंग मिली आहे न मिली आहे, आख़िर में पोइ उनजे लाइ हिकिड़ो इंसेंटिव हूंदो आहे, वेंदे वेंदे हुनखे कुझु अमाउंट रखियल आहे त माउ खे, ऐं उन टाइम ते उन माउ खे काउंसलिंग कयो वेंदो आहे त हे तुंहिंजे लाइ पैसा आहिनि पंहिंजी सिहत ऐं ग़िज़ा ते, हितां वेंदे वेंदे अगरि कुझु पंहिंजे लाइ खाइण पीअण जे लाइ जेकी तुंहिंजी सिहत जे लाइ उहो वठी वञे त अमाउंट सुठो हूंदो हर विज़िट ते। ऐं टोटल मां ईअं चवां त तक़रीबन 15 सां 16 चेक पॉइंट आहिनि 1000 ॾींहं वारियूं, त उन 28 खां 30,000 हिकु माउ खे मिलंदा आहिनि जेके 1000 ॾींहं में। हिकिड़ो इहो प्रोग्राम सोशल प्रोटेक्शन जो। ॿियो प्रोग्राम असांजो 1000 डेज़ इंटीग्रेटेड प्रोग्राम हाणे करंटली गवर्नमेंट ऑफ सिंध जो स्टार्ट थियो आहे, जंहिंमें मॉडल आहे हेल्थ ऐं पॉपुलेशन जो। त उहो वरी जेके गवर्नमेंट डिस्पेंसरीज़ आहिनि जेको कुझु फंक्शनल हुयूं कुझु नॉन फंक्शनल, हाणे उनखे फंक्शनलाइज़ में वञनि थियूं, ऐं जेके दूर दराज़ जेके अनकवर्ड आउटरीच वारा एरिया हुया जिथे ॿी इशू असांजा कोन हुया, हाणे उन गवर्नमेंट डिस्पेंसरी खे एक्टिव कयो थो वञे। उन खां पोइ उते वञी पूरो चइजे त 24 सर्विस ॾिनी हूंदी, डॉक्टर हूंदो, मिडवाइफ हूंदी, LHV हूंदी, हिकिड़ो लेबर रूम जो कॉन्सेप्ट हूंदो, मां प्रेगनेंसी आहे किथे करे, साफ़ सुथरी प्रेगनेंसी आहे, उन JDs खे अपग्रेड करण था वञनि। उहो 380 जे लॻभॻि अराउंड GDs आहिनि जेके मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में दूर दराज़ जूं। त इहो 1000 ॾींहंनि वारो हिकिड़ो प्रोग्राम, मल्टी सेक्टर वारो प्रोग्राम, ऐं प्लस काफ़ी UN एजेंसीज़ जीअं यूनिसेफ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन, वर्ल्ड फूड प्रोग्राम, न्यूट्रिशन इंटरनेशनल, मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर आहिनि, ऐं ॿिया सेव द चिल्ड्रन, एक्शन अगेंस्ट हंगर, सुठा प्रोग्राम हलिया विद सपोर्ट ऑफ हेल्थ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध। त उते उते एरियाज़ में कमु कनि था माउ ऐं ॿार जी सिहत जा, जिथे गवर्नमेंट जा आउटरीच एरिया आहिनि, जिथे अञा बि अनकवर्ड आहिनि। त हिकिड़ो पैरेलल सिंध जी लेवल ते तमामु हिकिड़ा सुठा प्रोग्राम हली रहिया आहिनि। ऐं ईअं ॾिसजे त नेशनल लेवल ते हिकिड़ी मिनिस्ट्री जेका नेशनल हेल्थ ते, त उनजो कमु आहे पॉलिसी ठाहिनि, स्ट्रेटजी ठाहिनि, गाइडलाइन ठाहिनि। त उन मां हिकिड़ो सुठो प्रोग्राम जेको अॼु असां करे रहिया आहियूं, उहो पार्ट आहे हिकिड़ो प्रोग्राम नरिशमा कैंपेन जंहिंखे चऊं। ऐं नरिशमा कैंपेन जेको इहो प्रोग्राम आहे, इहो तमामु वॾो प्रोग्राम आहे। उन में सिंध जा 3 डिस्ट्रिक्ट आहिनि, पंजाब जा 2 आहिनि, KPK जा 1 अराउंड। हाणे उनखे स्किल अप थियण जे लाइ उमेदु आहे त स्किल अप थिए। उन सां माउ ऐं ॿार जी जेका बि काउंसलिंग आहे, त माउ जी सिहत ग़िज़ा ते मुख़्तलिफ़ सेशन थी विया, डॉक्टरनि सां, कम्युनिटी सां। त अहिड़ा प्रोग्राम छा आहिनि त हिकिड़ो बिहेवियर चेंज थो अची वञे। ज़रूरी आहे त प्रोग्राम मां ॿुधाए छॾियनि त इहे जेकॾहिं स्किल अप थी था वञनि, सस्टेन करे था वञनि, उनजो इम्पैक्ट ओवरऑल उन हमला औरत ते, लैक्टेटिव मदर ते, ऐं उनजे ॿार जी सिहत ऐं ग़िज़ा ते अचे थो। त प्रोग्राम शानदार आहिनि। होपफुली कि जेके अॻिते हली इहे प्रोग्राम सस्टेन कंदा त डेफिनेटली इम्पैक्ट जेको माउ ऐं ॿार ते तमामु घणो। इंशाल्लाह। ॾिसो न केॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, सिंध हुकूमत केॾा ज़बरदस्त स्टेप्स खणी रही आहे, कहिड़ा सुठा हेल्थ प्रोग्राम्स खणी अची रही आहे, स्पेशली मदर्स जे लाइ, जेके हामला औरतूं आहिनि या जेके ॿारनि खे फीड कराए रहियूं आहिनि, त उन्हनि जी सिहत जो बि मतिलबु हिकिड़ो सुठो आहे त उन्हनि जी सिहत बि सुठी रहे, उन्हनि जी ग़िज़ा बि उन्हनि खे सुठी मिले। सो व्यूअर्स, हिते वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर था थियूं। तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि में भरी शाम में। डॉक्टर नवीद भुट्टो साहिबु असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, इन्हनि सां ज़बरदस्त असांजी डिस्कशन हली रही आहे। सर, असांखे इहो ज़रूरु ॿुधायो त नॉन गवर्नमेंट अहिड़ा कहिड़ा इदारा आहिनि जेके ॿार जी ऐं माउ जी ग़िज़ा ऐं सिहत ते कमु करे रहिया आहिनि? जी जी, अॻोणी असां ॻाल्हायोसीं पंहिंजी टाक में बि त जेके गवर्नमेंट जी सपोर्ट में काफ़ी सुठा इदारा आहिनि। जीअं अॼु असां नरिशमा कैंपेन जो हिकिड़ो पार्ट आहे, त हिकिड़ो न्यूट्रिशन इंटरनेशनल हिकिड़ो वॾो इदारो आहे जेको ओवरऑल मेटरनल चाइल्ड हेल्थ ते ऐं सप्लीमेंटेशन ते, जीअं विटामिन A सप्लीमेंटेशन जी ॻाल्हि कयूं, ओवरऑल पाकिस्तान में गवर्नमेंट खे मिनिस्ट्री खे जेको बि ॾिए थो, उहो न्यूट्रिशन इंटरनेशनल जी सपोर्ट सां ई मिले थो। विटामिन जो हिकिड़ो वॾो रोल आहे मीज़ल्स में या इम्यूनिटी में, त इहो न्यूट्रिशन इंटरनेशनल जा इनिशिएटिव। ऐं ॿियो हिकिड़ो न्यूट्रिशन इंटरनेशनल जो हिकिड़ो वॾो इनिशिएटिव आहे फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम। उन में हिकिड़ी तमामु सुठो आहे त जेके असां वटि असां त ट्रिपल बर्डन ऑफ मेल न्यूट्रिशन में आहियूं, ओवरऑल जे त अंडर न्यूट्रिशन बि आहियूं, ओबेसिटी ओवरवेट बि आहियूं, माइक्रो न्यूट्रिएंट डिफिशिएंसीज़ बि आहियूं, जेके असां हिडन हंगर था चऊं। हाणे हिडन हंगर जे लाइ असां न्यूट्रिशन इंटरनेशनल तमामु सुठो प्रोग्राम जेको नेशनल लेवल ते बि ऐं प्रोविंशनल सभिनी प्रोविंस में बि हली रहियो आहे। ऐं उन जा लेजिस्लेशन ते सिंध, बलोचिस्तान ऐं KPK ऐं पंजाब में तक़रीबन असांजा मैंडेटरी लेजिस्लेशन असेंबली में पास थी चुका आहिनि। त उन में इहो आहे त असां वटि जेके स्टेपल फूड आहिनि
उन्हनि में उन्हनि हिडन हंगर जेके माइक्रो डिफिशंसीज़ खे कीअं कवर कयूं। हाणे असां जेका न्यूट्रिशन सर्वे 2018 में थी या उन खां पोइ 2011 में बि थी, तक़रीबन साॻियूं असां वटि जेके कुझु मिनरल्स ऐं विटामिन्स जी डिफिशंसीज़ आयूं। हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं आयूं, उन मां आयरन आई, फोलिक एसिड, ज़िंक ऐं विटामिन B12 आयूं, ऐं उन खां विटामिन A ऐं D तक़रीबन असां वटि पॉपुलेशन 70% डिफिशेंट आहियूं। इहे डिफिशंसीज़ स्टेपल फूड सां ई कवर थी सघे थी ऐं आसान सस्तनि तरीक़े सां थी सघे थी। कहिड़नि सां? असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके उमूमन अटो खाईंदा आहियूं, तेल खाईंदा आहियूं या लूणु खाईंदा आहियूं। हाणे उन मां हिकिड़ो सक्सेसफुल मॉडल इहो आहे, अगरि तव्हां ॾिसो असां जॾहिं हाउस जॉब बि कंदा हुआसीं, अगरि 10-15 साल पहिरियां जी ॻाल्हि कयूं हा, सर्जरी वार्ड में हर ॿियों टियों पेशेंट ग्वाइटर सां गॾु ईंदो। उन खां पोइ इनिशिएटिव कहिड़ो वरितो वियो, लूण में आयोडीन फोर्टिफाई कई वई, पोइ चॉइस ठही वई, डिमांड जनरेशन, आयोडाइज साल्ट खपे। उहो वॾो महिनत जो कमु हो ऐं प्रोविंशनल मिनिस्ट्री, टीम वर्क, हेल्थ डिपार्टमेंट सभिनी मिली करे कमु कयो। टीवी ते एड ईंदा हूंदा, तव्हां ॾिसंदा हूंदव त उहो ग्वाइटर अॼु ॾिसो किथे बि तव्हांखे नज़र ईंदो। इहो फोर्टिफिकेशन जो कमाल आहे ऐं हिकिड़ी टीम वर्क आहे, चाहे प्रोविंशनल हुजे, हेल्थ डिपार्टमेंट हुजे, सपोर्टिंग पार्टनर्स हुजनि, यूनिसेफ, WHO, वर्ल्ड हेल्थ, सभिनी मिली करे कमु कयो ऐं इनिशिएटिव न्यूट्रिशन इंटरनेशनल जो त तमामु सुठा। ईअं ई स्टेपल यानी फ्लोर मिल अटे जी ॻाल्हि कयूं त जेको अटो प्रोड्यूस थिए थो त उन में हिकिड़ो मैकेनिज़म आहे जंहिंमां असां उहे विटामिन्स उन फ्लोर जे अटे में मिलायूं था, आयरन, फोलिक, ज़िंक, B12, जॾहिं उहो अटो तयारु थी थो अचे ऐं कंज़्यूमर कंज़्यूम करे थो त उहे माइक्रोन्यूट्रिएंट उन मां पूरी थी थी वञनि। को कलर का टेस्ट बि के चेंज नथी थिए ऐं उन जो कंज़्यूमर ते एतिरो भार बि कोन्हे। हिकु किले ते मां चवां त अगरि 5 पैसा आहिनि ऐं उनजी सिहत ते ॾिसूं त हिकिड़ो को फ़र्क़ु कोन्हे। ऐं इन जे करे जेको असां वटि तेल एडिबल ऑयल जैसे चऊं था, उन में विटामिन A ऐं D फोर्टिफाई था कयूं, छो असां वटि पॉपुलेशन तक़रीबन अंडर 5 ॿार हुजनि, एडोलिसेंट हुजनि, प्रेग्नेंट वुमेन, तक़रीबन असां वटि विटामिन A ऐं D जा डिफिशेंट आहिनि। त जेको ऑयल अचे थो विटामिन E सां फोर्टिफाई थिए थो। हा, उन में कुझु चैलेंजिस आहिनि जेको फूड अथॉरिटी उन ते कमु करे रही आहे त बाबा लूज़ ऑयल न हुजणु खपे, रिफाइन थियल हुजे, प्रॉपर फोर्टिफाई थियल हुजे। त ईअं हिकिड़ो न्यूट्रिशन इंटरनेशनल जो तव्हांखे मां मिसाल ॾिनो। ऐं जीअं अॼु नरिशमा कैंपेन आहे, इहो बि हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे असांजो माउ जी ॿार ते। ऐं जिथे जिथे असां इहे डिस्ट्रिक्ट्स में प्रोग्राम थिया विद सपोर्ट ऑफ न्यूट्रिशन इंटरनेशनल नरिशमा कैंपेन, यकीन करे त माण्हुनि जा बिहेवियर चेंज थी विया ऐं माण्हुनि माउनि ऐं ॿारनि ते तवजो ॾियणु शुरू कयो। इहो ओवरऑल सॼी सिंध में आहे? सिंध में न आहे, इहो पायलटिंग फेस हुयो। इनिशियली 2-3 डिस्ट्रिक्ट सिंध जा हुया, KPK जा, पंजाब जा हुया। त होपफुली कि इहो स्केल अप इंशाल्लाह डिसंबर खां थी थो वञे ऐं रिकमेंडेशन प्रोविंशनल हुजे, नेशनल हो, इन्हनि जा जेके रिज़ल्ट आया तमामु शानदार रिज़ल्ट आया आहिनि ऐं इहो स्केल अप थी थो वञे। त जीअं असां तव्हांखे जीअं डिस्ट्रिक्ट में कराची जे 2 डिस्ट्रिक्ट में थिया, कोरंगी में थिया ऐं मुंहिंजे ख्याल में गुलशन में थिया, उते उन्हनि माउनि सां, कम्युनिटी सां, डॉक्टरनि सां सेशन कया विया। जंहिंखे ख़बर न हुई त भई एंटीनेटल विज़िट थियनि, माउ जी सिहत छा आहे, ग़िज़ा छा आहे, उमूमन रूटीन प्रैक्टिसिस आहे न, असांजे रूटीन में हूंदियूं आहिनि, ख़बर न हूंदी आहे। जॾहिं ॿुधायो वेंदो अच्छा हे खाइणु खपे, अच्छा हे टेबूज़ हुया, अच्छा हे न खाइणु खपे, ॾिसां कोई अहिड़ो का ॻाल्हि ई न आहे। पोइ जॾहिं उहे शयूं उन्हनि ताईं डिलीवर थियूं, माण्हू चवनि यार हे त ॾाढियूं सुठियूं शयूं, पंहिंजी आइडियल फुल प्लेट ठाहींदा ऐं बहितरीनु ग़िज़ा ठाहिनि था। उहे मां आस्ता आस्ता, क्योंकि स्टेप बाय स्टेप आहे, छो बिहेवियर चेंज में थोरो टाइम लॻंदो आहे, पर हे ऑनगोइंग अगरि प्रोसेस थी वियो त इन रिज़ल्ट ॾाढा सुठा आहिनि। सो इहो ई चवां, इहो न्यूट्रिशन इंटरनेशनल ईअं यूनिसेफ जो इदारो जीअं कमु थो करे त असां वटि एडुकेसी ट्रेनिंग में या ॿार इन्फेंट यंग चाइल्ड फीडिंग थी थियो त उहो असां वटि सपोर्ट थो करे गवर्नमेंट ऑफ सिंध खे, या लेजिस्लेशन के अहिड़े बिल था अचनि त उन में यूनिसेफ तमामु घणी सपोर्ट आहे। ऐं असां वटि यूनिसेफ टीम बि आहे, ईअं ई WHO जी टीम बि असां वटि आहे जेका मेटरनल चाइल्ड जो वॾो डोमेन आहे। ऐं टेक्निकली ॾिसंदो त कोविड खां वठी ॿियनि खां टाइम खां वठी WHO सुठो हुओ। ऐं ईअं ई वरी वर्ल्ड फूड प्रोग्राम असां वटि जीअं हली रहियो आहे, वर्ल्ड फूड हाणे वरी चक्कीज़ ते कमु थो करे, त चक्कीज़ जो जेको अटो निकिरे त उनखे फोर्टिफाई कीअं कयूं। ऐं प्लस टेक्निकल डिज़ास्टर ॾिसो त वर्ल्ड फूड प्रोग्राम हिकिड़ी तमामु सुठी हुनजी कंट्रीब्यूशन। ईअं ई सेव द चिल्ड्रेन आहे, उहो माउ ॿार जी सिहत ते कमु करे रहियो सपोर्ट। ऐं ईअं इंटरनेशनल रेस्क्यू कमेटी आहे, तव्हां ॾिसो हाणे मथियां असांजा 5 डिस्ट्रिक्ट आहिनि सखर रीजन जा, उते न्यूट्रिशन ते कमु करे रहियो आहे ऐं कम्युनिटी खे इंगेज करे रहियो आहे, उन कम्युनिटी जे माण्हुनि खे ट्रेन करे रहियो आहे। छो लोकल जेके प्रैक्टिसिस आहिनि न, उन्हनि खे ॿुधायूं था त बाबा मेल न्यूट्रिशन ख़तमु करणी आहे। जेके असांजूं पुराणियूं प्रैक्टिसिस हूंदियूं उन्हनि NGOs खे, CBOs खे स्ट्रेंथन करे रही आहे। त इंटरनेशनल रेस्क्यू 5 डिस्ट्रिक्ट में सुठो कमु करे रही आहे। त इहे इदारा छा आहिनि ऐं उनखे लुक आफ्टर गवर्नमेंट ऑफ सिंध करे रही आहे, हेल्थ डिपार्टमेंट। ऐं उन सां गॾु जेको असां मां जेकॾहिं ईअं थोरनि लफ़्ज़नि में चवां, असां वटि जेको लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम आहे ऐं जेको असां वटि जेके चवंदा आहिनि न बेक बोन आहे असांजी कम्युनिटी जो,
उन लेडी हेल्थ वर्कर खे मां त चवां थो त उहा उनजी घर जी मेंबर आहे ऐं गर्मी हुजे सर्दी हुजे ॿोॾि हुजे चाहे पोलियो कंपेन हुजे त लेडी हेल्थ वर्कर जो रोल जेको आहे ऐं उन सपोर्टिंग टीम आहे उन में लेडी हेल्थ सुपरवाइज़र आहे डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन आहिनि ऐं उनखां अलावा जेका मेन टीम लीड आहे हिते असां वटि डॉक्टर फरहाना मेमन आहे डॉक्टर ख़ालिद आहे काशिफ ख़ानज़ादा आहिनि कल्ह बि असांजो प्रोग्राम हो हुनजी एॾी डेडिकेशन कमिटमेंट आहे चऊं था इहो जॾहिं टीम थी करे असां कमु था कयूं न नो डाउट अॻिते हली असांजा जेके मेटरनल चाइल्ड हेल्थ इंडिकेटर हूंदा उन जो सिग्निफिकेंट इम्पैक्ट हूंदो। सही सर हिकिड़ी शइ ज़रूरु ॿुधायो त वाइटामिन ई जो छा रोल आहे प्रेग्नेंट वुमेन जे अंदरि? अच्छा उमूमन विटामिन ई जेको आहे उन जा मल्टीपल फंक्शन आहिनि चाहे उनजी बॉडी ते हुजनि चाहे उनजे ग्रोथ हार्मोन ते हुजनि पर असां वटि इहो ई चऊं त असां वटि विटामिन ई जेके असां रिसोर्सिस फूड वठूं था नेग्लेक्ट कंदा आहियूं कंदा नेग्लेक्ट हूं पर असां ईअं चऊं त जेका न्यूट्रिशन सर्वे रिपोर्ट 2018 में आई न मां जीअं पहिरियां बि चयो त असां वटि जेका कमी आई आहे न आयरन फोलिक ज़िंक B12 ऐं विटामिन ए ऐं डी जी विटामिन ई जी कमी न आहे छो असां जेके फूड वठी रहिया आहियूं उन में किथे न किथे कमी पूरी थी वञे सो विटामिन ए जेके बि वाटर सॉल्युबल या फैट सॉल्युबल विटामिन आहिनि उन में बॉडी जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे पर हाणे असां वटि विटामिन ए जी जीअं ॿुधायो ग्रोथ हार्मोन हुजनि चाहे स्किन ते हुजनि चाहे वारनि ते हुजनि या बॉडी ते हुजनि तमामु सुठो रोल आहे पर इहे ख़ुशकिस्मत आहियूं त विटामिन ए जी डिफिशिएंटी असांजे कोन्हे जो असां जेके फूड खाई रहिया आहियूं उन में किथे न किथे सो तंहिंजे करे हर विटामिन जो पंहिंजो रोल आहे पर ऐं हिकिड़ी ब्लेसिंग बि आहे त असांजो मुल्क जेको पाकिस्तान आहे एग्रीकल्चर लैंड आहियूं ऐं जीअं अॻूणे असां ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हियूं करे रहियासीं त असां वटि जेके एग्रीकल्चर थिए था या ज़ाइकेदार फल फ्रूट थियनि था उन मां तमामु सुठियूं असांखे कैलरीज़ मिली थियूं वञनि पर सॉइल जो मसइलो क्लाइमेट चेंज जे करे वधी रहियो आहे त हाणे क्लाइमेट चेंज जे करे सॉइल डीजनरेट थी वियो आहे त उन मां जेके चइजे न हिकिड़ी कुवत जा उन मां विटामिन्स मिनरल्स उन अनाज में अचणु खपनि उन ते ॾाढो असरु थो पए। सही 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 अच्छा ॿी ॻाल्हि इहा त तव्हां थोरो असांखे ॿुधाईंदव त ही जेके बि प्रोग्राम्स तव्हां ॻाल्हि करे विया त जेके माउ जे लाइ ॿार जी सिहत जे लाइ थी रहिया आहिनि त इन खां पोइ थियण खां पोइ माउ ऐं ॿार जी सिहत ते केतिरो असरु पियो आहे ऐं जॾहिं ही प्रोग्राम्स न हुआ त उन खां पहिरियां ॿार ऐं माउ जी सिहत कीअं हुई हिकिड़ो कोई मतिलबु सर्वे रिपोर्ट या कुझु तव्हां आंगरनि ते ॻणण वारो हिसाब किताब ॿुधाए सघो था? रिपोर्टूं त मल्टीपल टाइम ते मल्टीपल रिपोर्टियूं हूंदियूं आहिनि हिकिड़ी प्रोविंशनल स्पेसिफिक हूंदी हिकिड़ी नेशनल स्पेसिफिक हूंदियूं आहिनि ऐं जीअं नेशनल न्यूट्रिशन सर्वे 2028 त पूरे पाकिस्तान में थी त उन में कंपेयरली अगरि ईअं चऊं त कुझु शयूं एज़ कंपेयर टू 2001 में थी ही 2011 में थी 2018 में थी ऐं हाणे होपफुली के 26-27 में थिए उन जो रिज़ल्ट जेके हाणे प्रोग्राम हली रहिया आहिनि उन जो रिज़ल्ट उन रिपोर्ट में ईंदो छो 2018 में जेके रिज़ल्ट आया उहो उन खां पहिरियों प्रोग्राम हुया पर उहे लिमिटेड प्रोग्राम हुया पर तंहिं हूंदे बि असां ईअं चऊं 2011 ऐं 2018 जी रिपोर्ट में त उन में जेका मेटरनल एनीमिया आहे थोरो फ़र्क़ु आयो आहे ऐं माउ में कमु आई आहे ईअं जे रिप्रोडक्टिव एज हुजे या नॉन प्रेग्नेंट हुजे उन में रत जी कमी थोरी बहितर थी आहे उन में जेके प्रोग्राम हलनि पिया प्रिवेंटिव हलनि आयरन फोलिक गवर्नमेंट जो इनिशिएटिव त आयरन फोलिक माउ खाए उन खां अलावा काउंसलिंग हुई ऐं कुझु असांजा न्यूट्रिशन प्रोग्राम सिंध में बि हली रहिया नेशनल बि हली रहिया ओवरऑल इम्पैक्ट क्योंकि कंट्री कंटेस्ट में हूंदो आहे त उहो सभु प्रोग्राम जो अलाइन कंदा आहिनि त उन प्रोग्राम जो कंपेयरली अगरि पुराणा सर्वे हुया अगरि 2001 खां कयूं त उहो कुझु शयूं अगरि 90s 80s जो कयूं त ज़मानो बहितर हो पॉपुलेशन घटी रिसोर्सिस ज़्यादा अनाज ज़्यादा हो पॉवर्टी एतिरी न हुई पर ही ग्लोबली चक्कर इकोनॉमी वारो इन्फ्लेशन वारो इहो त कोविड जे करे क्लाइमेट चेंज जे करे ऐं फ्लड जे करे इम्पैक्ट थो पए त उन में छा आहे पॉवर्टी इंडेक्स ऐं डिस्प्लेसमेंट इन सां वॾो फ़र्क़ु थो पए हाणे 2011 सर्वे जेको थियो या अथव 2010 में ॿोॾ आई त उन सां 11 में जेके इंडिकेटर थोरा सा एतिरा सुठा न हुया इलाही मतिलबु डेंजरस सूरत जी हा पोइ चाहे माउ जी सिहत जा हुजनि माउ जी गिज़ा जा हुजनि पर हाणे 2018 में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि हा उन में जेको 5 सालनि खां घटि ॿार आहे उन में जेका वेस्टिंग चइजे जंहिंसां गॾु चइजे न वेट फॉर हाइट जंहिंखे चऊं वज़न सां गॾु उनजो कदु त उहो थोरो जेको आहे सो हिकिड़ी सिचुएशन में अची वियो आहे सो उहो वधी वियो आहे वधणु न खपे हाणे जॾहिं उहे प्रोग्राम थियनि पिया उन खां पोइ मल्टी सेक्टर प्रोग्राम आया हाणे तॾहिं चयोसीं त इहे जेके हाणे प्रोग्राम असांजा इनिशिएटिव नेशनल जा या प्रोविंस जा हली रहिया आहिनि सभिनी प्रोविंस में शानदार प्रोग्राम उन जो रिज़ल्ट जॾहिं हाणे नेक्स्ट सर्वे ईंदी त होपफुली
त इनशाला पोइ चाहे उहा ॿार जी स्टंटिंग हुजे वेस्टिंग हुजे या माउ जी आयरन डिफिशियंसी एनीमिया हुजे या ॿी कॉम्प्लिकेशन हुजनि त उन ते इनशाला सुठा असरात हूंदा ऐं कुझु रिज़ल्ट अची बि रहियूं आहिनि जीअं एनीमिया बहितर थी रहियो आहे ऐं न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहे असां आयरन फोलिक ऐं उन सां गॾु फोर्टिफिकेशन वारो कंपोनेंट आहे त उहे ॿार उन्हनि जी तादाद उन में घटि थियो आहे ऐं प्लस होपफुली की जेके लो बर्थ ॿार पैदा थियनि था उन जो इम्पैक्ट जीअं असांजा फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम या प्रिवेंटिव 1000 डेज़ प्रोग्राम या सोशल प्रोटेक्शन प्रोग्राम या नेशनल प्रोग्राम या जीअं बाक़ी पेरेंट्स में प्रोग्राम हली रहिया आहिनि उन जो इम्पैक्ट इनशाला इहो जो लो बर्थ प्रीमेच्योर बेबी या मिटरनल न्यूट्रिशन ते जेको अची पोइ त इनशाला उन जो इम्पैक्ट अॻिली सर्वे में ख़बर पवंदी सर पर ही जेके प्रीमेच्योर बेबीज़ जेके थियनि था या जेके डिलीवरीज़ थी वञनि पियूं त उन्हनि जो मेन कॉज़ छा हूंदो आहे मदर जी हेल्थ में त जंहिंजी वजह सां ही ॿार प्रीमेच्योर थी वेंदा आहिनि अच्छा उन में जीअं अॻूणे असां ॻाल्हि कंदी आयासीं त एंटीनेटल जो वॾो हिकिड़ो रोल आहे अच्छा हर विज़िट ते माउ ईंदी चेकअप थींदो काउंसलिंग थींदी त छा खून जी कमी आहे ॿी का कमज़ोरी आहे या मेल नर्स त न आहे पोइ अकॉर्डिंग टू उनखे ट्रीटमेंट ॾिनी बि वेंदी आहे उनजो चेकअप बि कयो वेंदो आहे ऐं इनखे फूड सप्लीमेंट लाइ ॿुधायो वेंदो तोखे छा छा खाइणो आहे उमूमन असां इहो ई हमेशह प्रैक्टिस हूंदी आहे त माउ कमज़ोर उनजी सिहत कमज़ोर सुठी न हुजे ऐं ग़िज़ा जी कमी हुजे त ॿार जा चांसिस हूंदा आहिनि प्रीमेच्योर या लो बर्थ हूंदा आहिनि टाइम खां पहिरियां पैदा थींदा आहिनि या घटि वज़न वारा ॿार थींदा आहिनि उहो सॼो माउ ते तंहिंजे करे माउ ते इन्वेस्ट करणु तमामु ज़रूरी आहे ऐं हिकिड़ो सस्तो सौदो आहे इन जे करे हू असांजी माउ आहे ऐं माउ जो ख़्यालु जीअं असां पहिरियां कंदा हुआसीं न त माना सभु घर जा भाती मिली करे खाइण पीअण में उनजी केयर में उहो कॉन्सेप्ट असांखे ॿीहर करिणो आहे त जेको ॿारु अचे थो सिर्फ़ु माउ न पोइ उहो चाहे बेबी गर्ल हुजे बेबी बॉय हुजे त माउ जी सिहत ग़िज़ा हाणे एंटीनेटल जो वॾो तंहिंजे करे हाणे इहो चयो आहे त बाबा प्रीमेच्योर आहे मथां का कॉम्प्लिकेशन माउ खे ख़बर न पई हुजे तंहिंजे करे हर महीने विज़िट रखीसीं त हर महीने अचे मथां का पेचीदगी हुनखे ख़बर न हुजे डॉक्टर हुनखे रिकॉग्नाइज़ करे वठे ऐं रूटीन में स्क्रीनिंग करे वठे त एटलीस्ट उहो अगरि ग़िज़ा नथी खाए या टेबलेट सप्लीमेंट नथी खाए हे भई खाइणो आहे काउंसलिंग करिणो आहे ग़िज़ा खाइणी आहे ऐं हिकिड़ा जेके टेबूज़ ऐं बैरियर्स हुया न हे न आहे खाइणो न हे न आहे इहे फ्रूट न वाङण न खाइजांइ कीनू न खाइजांइ इहे टेबूज़ आहिनि बैरियर्स माउ खे त आइडियल फूड प्लेट खपे ऐं बल्कि ईअं चऊं त हिकिड़े नॉर्मल सिहतमंद जेको बंदो हूंदो आहे उनखे 24 कलाक में 2200 किलो कैलोरी खपनि ऐं जेका प्रेग्नेंट हामला माउ पेट सां हूंदी आहे न उनखे 2200 प्लस 300 एडिशनल खपनि उहो 300 कॾहिं ईंदियूं नाश्तो ऐं मंझंदि जी मानी जे विच में जीअं असां मिठी मानी चूरी अहिड़ी ठाही कुझु सैंडविच थिया अहिड़ा डिपेंड थो करे अर्बन जी ॻाल्हि कयूं त सैंडविच ॻोठनि में मिठी रोटी अहिड़ी घटि में घटि ठाहींदासीं चूरी ठाहींदासीं ईअं ई वरी शाम जो टाइम राति जो शाम वारे टाइम में कुझु न कुझु खाए त उहो 300 किलो कैलोरी पूरी थियनि 2500 किलो ईअं वरी खीर पीअण माउ जे लाइ 200 अञा एडिशनल खपनि उनखे वरी 2700 किलो जी हा खीर जो कलेजी दालियूं सब्जियूं फ्रूट जेके अवेलेबल अफोर्डेबल एक्सेसिबल रीचेबल हाणे हुन में जीअं सीज़नल फ्रूट्स था अचनि सीज़नल वेजिटेबल्स थी अचनि सायूं भाॼियूं ऐं उनजो हिकिड़ो मिसाल मां हर जॻह ते वेंदो आहियां ॿुधाईंदो आहियां जीअं असां ऊन्हारे जी ॻाल्हि कयूं अंबड़ियूं ईंदियूं आहिनि चटणी ठाहींदा आहियूं उन खां पोइ उन में साओ मिर्च विझंदा आहियूं साओ धाणो ऐं फूदनो विझंदा आहियूं ऐं उहो उन में बसरु पवंदो आहे उहो आयरन आहे त तव्हांखे बी कॉम्प्लेक्स ऐं आयरन जो सोर्स विटामिन सी जो मिली वेंदो ऐं उन मां आयरन उहा चटणी असां जॾहिं 3 महीना अंबड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं ॻोठनि में इहो कॉन्सेप्ट हूंदो त उन मां एटलीस्ट उहा आयरन जी विटामिन सी जी ऐं बाक़ी विटामिन बी कॉम्प्लेक्स मिली थी वञे सो इहे जेके लोकल रेमेडीज़ हूंदियूं न असांजी जीअं चवंदा आहिनि पुराणियूं प्रैक्टिसिस माऊं ॿुधाईंदियूं अच्छा तोखे हे खाइणियूं हे खाइणियूं हीअ खाइणु उहो ग़िज़ा ॾींदियूं सुबुह जे नाश्ते में पराठो अंडो लस्सी राति जो ॿोड़ या सीज़न राति जो बचियल अंब खाईंदा हुआसीं उहो ॿार जी सिहत माउ जी सिहत कम अज़ कम उहो चांहि ऐं पापू न खाईंदी घर जी मानी खाईंदी जंहिंखे चवां अण छड़ियल अटे जी मानी जंहिंमें फाइबर हूंदा इहो जो प्रेगनेंसी में कॉन्स्टिपेशन थींदी आहे ऐं फाइबर खपनि उन दौरान उहो अण छड़ियल अटे जी मानी तॾहिं खाराईंदियूं हुयूं उन टाइम ऐं अॼुकल्ह तव्हां बग़ैर जेको आहे फाइबर जी शयूं था खाओ पिया त फाइबर त असां वठूं ई कोन था न चाहे जूस बि पियूं था छाणी में छाणे था पियूं न फ्रूट बि खाऊं असां कटे खाऊं उन जो बहितर आहे त चवंदा न मतिलबु फ्रेश फ्रूट जूसिस पीओ पर मां चवंदुमि त फ्रूट कटे खाओ त जेके छिलके में या जेके बि फाइबर आहिनि तव्हां ॾियो फाइबर जो एॾो वॾो रोल आहे इंटेस्टाइन में अंदरि एपिथेलियल सेल जी जनरेशन मल्टीपल फंक्शन आहिनि उहो फाइबर जॾहिं असां विञायूं था त प्रॉब्लम असांखे ज़ाहिर आहे पोइ त असांखे जेको आहे चाहे प्रेगनेंसी हुजे अंदरि फाइव हुजनि इहे सभु शयूं थियनि थियूं सर इहो ज़रूरु ॿुधायो त प्रेगनेंसी दौरान ऐं लैक्टेशन दौरान माउ खे अहिड़ी कहिड़ी सप्लीमेंट्स यूज़ करणु खपनि अच्छा उन में कुझु हाणे जीअं असां वटि रिसर्च एविडेंस बि मौजूदु आहिनि तमामु घणा
ऐं शयूं हलनि बि थियूं प्रोग्राम चाहे नेशनल प्राविशनल रीड रोल आहे मुख़्तलिफ़ इदारनि जो न्यूट्रिशन इंटरनेशनल यूनिसेफ हुजे WHO हुजे या हिते असां आगा खान यूनिवर्सिटी जो नालो वठूं जेके नई नई रिसर्च ते बि कमु करे रहिया आहिनि त कीअं माउनि खे असां सस्ते तरीक़े सां उन प्रेगनेंसी ऐं लेक्टिक जे टाइम जे दौरान खीर पीअण जे दौरान अहिड़ियूं शयूं ॾियूं त जीअं माउ जी सिहत ऐं न्यूट्रिशन बि बहितरु थिए ऐं ॿार जी सिहत ऐं न्यूट्रिशन थिए त उन में कुझु ऑलरेडी जीअं असां हिकु त असां TT वैक्सीन कंदा आहियूं जीअं अपना टेटनस जी वैक्सीन जे लाइ इहो बि हिकिड़ो कोस्ट इफेक्ट इंटरवेंशन आहे असांजी त जीअं उनखे को अॻिते हली टेटनस जो इन्फेक्शन न थिए ऐं ईअं ई विटामिन A सप्लीमेंटेशन जेका आहे माउ जे लाइ ज़रूरी आहे कैल्शियम ॾींदा आहियूं ऐं प्लस उन खां अलावा हाणे जीअं चऊं त जीअं शुरू में असां ॻाल्हि कईसीं आयरन फोलिक जीअं कंसीव थिए थी त फ़ौरन त उन में आयरन फोलिक आहे जो ॿार जॾहिं फीटल ग्रोथ थिए थो त उनजो न्यूरल ट्यूब जे करे को डिफेक्ट न थिए मतिलबु जीअं तव्हांजी टेस्ट अचे थी तव्हांखे ख़बर पए थी त तव्हां कंसीव करे छॾियो आहे उन वक़्त खां ई तव्हांखे शुरू करणी जीअं असां पहिरियां ॻाल्हि कईसीं न हाणे त इहो ट्रेंड आहे त जीअं फैमिली में डिस्कशन थियणु खपे त भई मां हाणे शादी कई आहे मां कंसीव थियो थी आहियां उन ॾींहं खां आयरन फोलिक स्टार्ट करे पर जेकॾहिं आयरन फोलिक हाणे सोचियो ई अथई त मां कंसीव कंदुमि आयरन फोलिक स्टार्ट करे ॾे मतलब डॉक्टर ॾे वञे डॉक्टर सां जीअं लेडी डॉक्टर सेंटर में हेल्थ वेलफेयर आहे त डॉक्टर साहिबा मां हाणे कंसीव करण थी चाहियां ऐं उते ई रिकमेंड त आयरन फोलिक स्टार्ट करे ॾे पर जेकॾहिं उन टाइम ते न कयो अथई ऐं जीअं महीने ॾेढ या 2 या 2.5 खां पोइ ख़बर पए थी त देरि न करे हाणे आयरन फोलिक खां पोइ जेका नओं एविडेंस आयो आहे हाणे हिकिड़ो मल्टीपल माइक्रोन्यूट्रिएंट सप्लीमेंटेशन आयो आहे हाणे उहा MMS टेबलेट बि आहे ऐं कुझु सप्लीमेंट असांजी यूनाइटेड नेशन किर्क ह्यूमैनिटेरियन ऑर्गेनाइजेशन असांजी रीजन खे कवर थी करे उन वरी पाकिस्तान में जुनैद फैमिली फाउंडेशन आहे नेशनल मिनिस्ट्री खे उन 1.6 अराउंड मिलियन डोज़िस पहिरियां बि ॾिना कुझु ऐं हाणे बि ॾिना अथई उहो MMS टेबलेट आहे ऐं उहा यूनिट कास्ट में तमामु सस्ती आहे जीअं आयरन फोलिक में 2 माइक्रोन्यूट्रिएंट विटामिन आहिनि हुन में 15 आहिनि उन में आयोडीन बि आहे पोटेशियम बि आहे कैल्शियम बि आहे विटामिन B1 बि आहे 6 बि आहे 12 बि आहे आयरन बि आहे फोलिक बि आहे त उन जो रिज़ल्ट ग्लोबल एविडेंस में इहो आहे त तमामु घणो आहे ज़बरदस्त त आयरन फोलिक उन में बि अची वियो ऐं 13 ॿिया एडिशनल विटामिन मिनरल्स बि अची विया त उनजी जॾहिं ॿार जी ग्रोथ मॉनिटरिंग थिए थी न उहा बहितर थी थिए पर सिर्फ़ु उहा सप्लीमेंट सफिशिएंट न आहे मां चयुमि उनजी ग़िज़ा उनखे 2200 किलो कैलोरी 24 घंटनि में नाश्तो बि खपे एडिशनल स्नैक्स चूरी बि खपे लंच बि खपे डिनर बि खपे तॾहिं उन सां गॾु सप्लीमेंट मतिलबु थी सघे थो जेका हुन ग़िज़ा वरिती हुजे उहो 2200 किलो कैलोरीज़ न हुजे या रिक्वायर्ड सप्लीमेंट फर्ज़ करे B कॉम्प्लेक्स 3 वारियूं शयूं न खाधी हुजई उन सप्लीमेंट में हुनखे पूरी थी वेंदी। अच्छा सर हिकिड़ो सवाल अचे थो ज़हन में अॻे जे दौर में पहिरियां मतिलबु असां ॿुधो बि आहे अम्मी बि ॿुधाईंदी आहे त मतिलबु जीअं प्रेगनेंसी थींदियूं हुयूं त उन दौर में का दवा न हूंदी हुई मतिलबु का दवा न खाईंदियूं हुयूं बसि घर में पंहिंजो जेको खाधो पीतो हूंदो हुयो उहो ई खाईंदियूं अॼु जे दौर में दवाऊं ज़रूरी थी वियूं आहिनि ग़िज़ा ते त ध्यानु ई कोन्हे दवाऊं ज़रूरी थी वियूं आहिनि इहो छा उल्टो चकर थी वियो आहे चकर उल्टो न थियो असांजा बिहेवियर चेंज थी विया आहिनि बिहेवियर कीअं चेंज थी विया आहिनि जीअं अॻूणे असां ॻाल्हि कईसीं सुबुह जो उथंदा हुआसीं त मूंखे बि यादि आहे असां स्कूल बि वेंदा हुआसीं सरकारी स्कूल में पढ़ियाऊं सुबुह जो मां उथंदी मानी पचाईंदी हुई जेके असां कणिक जी मानी चऊं हाणे त उन पराठे जो नालो था ॾियूं थोरो तेल वधीक था हणूं पोइ उहो खाईंदा हुआसीं अंडो खाईंदा हुआसीं चांहि बि पीअंदा हुआसीं पर माना कुझु न कुझु असां अहिड़ी ग़िज़ा हूंदी जो सिहत हूंदी उहे प्रैक्टिस छा हूंदो ऐं प्लस मां वरी बि उनजो असांजो टॉपिक थोरो अॼुकल्ह इहो आहे न त मां ॾिसंदो हुउमि त जीअं पॉपुलेशन वधी आहे मुल्क जी जेकी रिसोर्स 10 करोड़ खाईंदा साॻा रिसोर्स 22 करोड़ था खाइनि अॻे गंदुम असां वटि पूरे साल रखी छॾींदा हुआसीं हाणे चवंदो न यार पैसा ई कोन्हनि महीने जी वठूं या इहो त असां ॻोठनि जो हिते त इहो आहे त 5 किलो अटो वरितोसीं वरी ॿियो वठंदासीं छो उन में सोशल लाइफ हुया एक्सेस हुयूं शयूं घणियूं हुयूं हिक ॿिए खे एक्सचेंज कंदा हुआसीं ॾींदा हुआसीं ऐं प्रोसेस फूड ऐं मार्केट में लिमिटेड शयूं हूंदियूं हाणे इंडस्ट्रीज़ ग्रो कयो आहे असांखे क्विक सर्विस खपनि थेली फाड़ियूं खाऊं महिनत करणी न पई अॻे महिनत हुई जज़्बो हुयो मानी पचाए रखंदियूं खाईंदियूं इहे थेलियुनि वारा ऐं चीप अनहेल्दी फूड कोन हुया हेल्दी फूड हुया हिकिड़ो इहो बि त महिनत हुई पचाईंदा हुआसीं ऐं घर जूं शयूं इस्तेमालु कंदा हुआसीं घर में छा थो अचे ख़ुशहाली हुई सोशल में बहितर हो गोश्त ईंदो गोश्त में आयरन हूंदो आयरन मिलंदो ज़िंक मिलंदो फोलिक एसिड मिलंदो टेबलेट जी ज़रूरत न पवंदी छो जेको गोश्त वारे पार्ट में आयरन या फोलिक ज़िंक आहे न उहो तमामु सुठो आहे हाणे गुर्बत जे करे अगरि मां ईअं चऊं उहे माण्हू जेके महीने में 7-5 दफ़ा गोश्त खाईंदियूं गुर्बत आहे नथी खाई सघनि उहो बि हिकिड़ो फैक्टर आहे
ऐं प्लस असां वटि जेको सॉइल आहे डीजनरेशन में थो वञे सॉइल इन जे करे क्लाइमेट चेंज जा असरात थिया पेस्टिसाइड थिया ऐं मल्टीपर त उन में छा आहे त जेके सॉइल में न्यूट्रिएंट्स हुया न ऐं जीअं अनाज उगायूं था न जीअं कणिक चांवर या ॿियो को फसल थिए थो न उहे न्यूट्रिएंट जेके पहिरियों सॉइल सुठो हुयो ताक़तवर सॉइल कमज़ोर थी वियो ज़बरदस्त उन सॉइल ते असांखे एग्रीकल्चर रिफॉर्म करणु खपनि नई टेक्नोलॉजी जीअं डेवलपिंग कंट्रीज़ में ॾिसो उन ई में जीअं आसान हिकिड़ो बांग्लादेश ऐं फिलिपाइन में ॿोॾियूं ॿोॾियूं थियूं पोइ हुननि छा कयो उन्हनि खे मदे नज़र हाणे उहे पंहिंजा फसल बि अहिड़े नमूने सां था कनि त जीअं कम अज़ कम हिकु त क्लाइमेट चेंज करे ड्राउट या फूड इनसिक्योरिटी न थिए ऐं प्लस अहिड़ा फसल थियनि जो सॉइल में उहा ताक़त वरी अची वञे अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह में उमेदूं आहिनि सभु बहितर थींदो वॾी महिरबानी सर तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं तव्हां सां जेके बि ॻाल्हियूं थियूं आहिनि ॾाढियूं मज़ेदार ॻाल्हियूं थियूं आहिनि ज़बरदस्त टॉपिक ते अॼु असां डिस्कस कयो आहे उमेदु आहे त असांजी जेके बि भेनरूं आहिनि जेके कंसीव करे चुकियूं आहिनि या जेके कंसीव करणु चाहिनि थियूं सभिनि खां पहिरियां तव्हांजी ऐं तव्हांजे ॿार जी हेल्थ आहे सो इन ते तमामु घणो गौर बि कयो ऐं पंहिंजे विज़िट्स खे बराए महिरबानी करे रेगुलर कयो ऐं उन में ईअं न त का कोताही रहिजी वञे सर वेंदे वेंदे कोई मैसेज ॾियणु चाहींदो अच्छा मैसेज त इहो ई हूंदो त जेका अॼु असां जंहिं हिते वेठा आहियूं हिकिड़ी नरिशमा कंपेन आहे जेका माउ ऐं ॿार जी ग़िज़ा ऐं सिहत जी कंपेन आहे ऐं उनजो जीअं असां चयोसीं त हिकिड़ो हाली पायलटिंग फेस हुयो ऐं उमेदु था कयूं त इहो पायलटिंग खां हाणे हर डिस्ट्रिक्ट में वञे जिथे जिथे सम्झूं था त इंडिकेटर माउ ऐं ॿार जी ज़रूरत आहे चाहे उहो सिंध प्रोविंस हुजे बलूचिस्तान KPK पंजाब या गिलगित बल्तिस्तान हुजे त इहो हिकिड़ो नरिशमा कंपेन हिकिड़ो तमामु सुठो मॉडल हुयो माउ जी ॿार जी सिहत जो जिथे कम्यूनिटी सां क्लोज़ली कमु कयोसीं चाहे उहे प्रोफेशनल हुजनि वर्किंग वूमेन हुजनि या हाउस होल्ड लेडीज़ हुजनि डॉक्टर हुजनि स्टाफ हुजे मिडवाइफ LHW CHW लेडी हेल्थ वर्कर सुपरवाइज़र सभिनी सां सुठो इंटरेक्शन थियो ऐं चवंदासीं त इहा कंपेन उन फॉर्म में अची वञे जेका हर डिस्ट्रिक्ट में हर ॻोठ में हर घर में हुजे त जेके असांजा पुराणा बिहेवियर हुजा मानी खाइण जा तरीक़ा हुजा त कम अज़ कम उन सप्लीमेंट सां गॾु बैलेंस ग़िज़ा खाए त उहे जेके कॉन्सिक्वेंसिस माउ में जेके ग़िज़ा जी कमी जे करे अचनि था छो जे करे ग़िज़ा नथी खाए त उनजी हेल्थ कंप्रोमाइज़ थी वञे ऐं बार बार इन्फेक्शन जा या कॉन्सिक्वेंस जा या कॉम्प्लिकेशन जा चांसिस था त ग़िज़ा बुनियादी हक़ आहे ऐं हिन कंपेन जो दुआ घुरायूं त हिन कंपेन खे अञा वधीक डिस्ट्रिक्ट्स में वञनि त इन जो इम्पैक्ट जेको अचे थो तमामु सुठो आयो आहे हाणे जेको ॾिठो वियो आहे अॻिते हली ऐं जेकॾहिं इहो स्केल अप थी थो वञे त तमामु सुठा हिन जा रिज़ल्ट ज़बरदस्त थैंक यू सो मच सर ऐं हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर था थियूं वेलकम बैक व्यूअर्स वेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं डॉक्टर नवीद भुट्टो साहब असां सां गॾु हुया ऐं ज़बरदस्त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी ऐं इहो उहो टॉपिक आहे जेको मां चवंदी आहियां त हर माउ जे लाइ ज़रूरी आहे ऐं हर माउ खे सोचणु घुरिजे त जीअं हू माशाल्लाह सां जॾहिं कंसीव करे थी ऐं जॾहिं पंहिंजे उन टाइम में अचे थी त हुनखे पाण खे बि ख़्यालु करणु घुरिजे त हुनखे छा खाइणु खपे छा न खाइणु खपे ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो ॿारु दुनिया में अचण खां पहिरियां असां उन जे बारे में सोचूं था त उन जी सिहत जो असांखे वधीक ख़्यालु हूंदो आहे बीइंग अ मदर मां बि इहो ई चवंदी आहियां त तव्हांखे पाण खे पोइते रखिणो हूंदो आहे तव्हांखे पंहिंजे ॿार जी सिहत लाइ वधीक सोचणो हूंदो आहे इन ई तरीक़े सां माउ जेको बि खाए थी त हू पंहिंजे लाइ नथी खाए पंहिंजे ॿार जे लाइ खाए थी ज़ाहिर आहे माउ खाईंदी उनजो पेट भरिजंदो त ॿारु खाईंदो ऐं आयरन सभिनि खां वधीक इम्पॉर्टेंट आहे माउ जी सिहत जे लाइ त इन जे करे माउ खे खपे त उहे शयूं खाए जंहिंमें उन्हनि खे आयरन मिले ऐं हिते त तव्हांखे ख़बर आहे त असांजी जेके बि भेनरूं आहिनि घणो करे जॾहिं बि असां डॉक्टर्स ते वेंदा आहियूं विज़िट ते वेंदा आहियूं त हिकिड़ो त असांखे वाइटामिन B12 जी कमी ॿुधाई वेंदी आहे ऐं
असांखे आयरन जी कमी जो ॿुधायो वेंदो आहे त एनीमिया तमामु घणियूं भेनरूं थी वेंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे ॿार जॾहिं पेट में आहे त माउ जो जेको बि रतु आहे ॿार में थो वञे पियो, त माउ में उहो रतु बचे ई कोन थो, जंहिंजे करे माउ जी सिहत ते इफ़ेक्ट थींदो आहे ऐं हू तक़रीबन बीमार रहंदी आहे। 9 महीना तव्हांखे पंहिंजो न पंहिंजे ॿार जो ख़्यालु करिणो आहे, त इन करे तव्हांखे सुठो खाइणो पीअणो आहे, रेस्ट तमामु ज़रूरी हूंदो आहे। जेतिरो तव्हां रेस्ट कंदा ओतिरो तव्हांजे ॿार जी ग्रोथ सुठी थींदी ऐं तव्हांजो ॿारु हेल्दी थींदो। टाइम हूंदो आहे जंहिं टाइम में तव्हांखे निंड अचे थी तव्हां निंड कयो, जंहिं टाइम में तव्हांखे लॻे थो त मां सुम्ही हाणे तंग थी आहियां त उथी करे थोरी वॉक कजे ऐं थोरो घर जो कमकार कजे। कमकार बि उहो जेको तव्हांखे ईज़ी लॻे, मतिलबु ज़रूरी न आहे त तव्हां जेको आहे बाल्टियूं भरे खणो या थांव धोइण वेही रहो या ॿुहारी पोचो करण वेही रहो या कपिड़ा धोइण वेही रहो, न, इहे शयुनि खां थोरो परहेज़ कजे। हा, हेल्दी जॾहिं प्रेगनेंसी हूंदी आहे त उन में डॉक्टर्स इहो बि चवंदा आहिनि त तव्हांखे जेको वणे तव्हां कयो, पर जेके कॉम्प्लिकेशन्स हूंदियूं आहिनि, जिन खे जेके कॉम्प्लिकेशन वारी प्रेगनेंसी हूंदियूं आहिनि त उन्हनि में अवॉइड करायो वेंदो आहे। उन्हनि में इहो चयो वेंदो आहे त भई कमकार कयो, थोरो पाण खे हेल्दी ऐं एक्टिव रखो, थोरो लिमिटेड कमु कयो। त इन जे करे तव्हां पंहिंजे ॿार जी ग़िज़ा जो तमामु घणो ख़्यालु रखो। जेको तव्हां खाओ था हेल्दी खाओ, घर जो खाओ, ॿाहिरियों फास्ट फूड बि खाओ, पर महीने में हिकु दफ़ो खाईंदा त वधीक सुठो आहे। तव्हांजी पंहिंजी सिहत बि सुठी रहंदी, ॿार जी सिहत बि सुठी रहंदी ऐं प्रेगनेंसी वारो जेको टाइम आहे उहो तव्हांजो सुठो गुज़रंदो ऐं जेको डिलीवरी वारो जेको टाइम आहे माउ जो, उन में बि कॉम्प्लिकेशन्स कोन थींदियूं इनशाला। मूंखे उमेदु आहे त अॼु जे प्रोग्राम मां तव्हांखे इलाही सपोर्ट मिली हूंदी ऐं तव्हां इलाही सोचींदा इन बारे में बि। इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदसि। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।